जोड़ियो जंग अला वठो त जोड़ियो जंग अला वेड़ सिवा बि वाहन आहे वेड़ सिवा दुश्मन चाया मावो मिट्टी माथे लाया मां। सखर खां कराची ताईं जस्कम आरएसर पारां पहिरें पंधु लांग मार्च शुरू कयो वियो। सिंधु दरिया ते नवां कैनाल अॾणु ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव प्रोग्राम तहत सिंध जी लखें एकड़ ज़मीनूं फ़ौजी इदारनि खे ॾियण ख़िलाफ़ GSN क़ौमी महाज़ जस्कम आरएसर तरफ़ां मरकज़ी चेयरमैन असलम खैरपुरी, सीनियर वाइस चेयरमैन इस्माइल नाज़ नोतकाणी, वाइस चेयरमैन अशरफ बेलम, जनरल सेक्रेटरी अब्दुल फताह चन्ना जी अॻुवाणी में सखर खां पैदल लांग मार्च शुरू कयो वियो, जेको राति खैरपुर पहुचण बाद ॿीहर मार्च कराची तरफ़ पहिरें पंधु शुरू कयो वियो। सिंध जो जापियो वाहिद दरिया आहे जेके 6 कैनाल ॿधी पंजाब साम्राज्य असांजो पाणी बंदि करे असांजी ज़िंदगी खां महिरूम थियण तरफ़ वञे पई। जेकॾहिं हिन वक़्तु असां मुजरिमानी ख़ामोशी इख्तियार कई त यकीनी तौर ते असां ज़िंदगी विञाए वेंदासीं। दरिया सां रुगो ज़मीनूं ख़ैराबाद कोन थींदियूं, पर जे दरिया ते 6 कैनाल ठही आहे त पाणी न ईंदो। पाणी जे बिना हिकु ॿिली खां वठी हिकु इंसान ताईं को बि शइ ज़िंदा न रही सघंदी। वण टिण ॿूटा सभु नाकारा बणिजी वेंदा। इन करे हिननि पंजाबी साम्राज्य तसलुत जो नारो हयो कि असांखे बंगाल खपे, बंगाली न खपनि। हुन वॾी खूट थी पई, पर हिन वक़्तु उहो सिंधु दरिया बंदि करे सिंधी ख़तमु करे सिंध बचाए सिंध पाण वटि हासिलु करणु था चाहिनि। असां समूरा सिंधी गॾिजी हुनखे नाकाम बणाईंदासीं। ॿिए तरफ़ वरी सिंध जूं लखें एकड़ ज़मीन फ़ौज जी ॿियनि इदारनि खे ॾेई असांखे बेज़मीन कयो पियो वञे। असां हिननि ॿिनि अहम शयुनि खे खणी अॼु सखर जे पुल ते दरिया सां वचन करे सिंध सां वचन करे अॻिते वधंदासीं। ऐं 23 मार्च ते 23 फेबरवरी ते असां कराची पहुची लखनि जे तइदाद में सिंधी माण्हुनि खे अपील कंदासीं हुन में गॾिजो त जीअं असीं इहो पैगाम ॾेई सघूं, इहो मैसेज ॾेई सघूं, इहो ॿुधाए सघूं त सिंध जो माण्हू न कैनाल पसंदि करे थो, न फ़ौज खे ज़मीनूं पसंदि करे थो। इन करे असां हिन मार्च जो नालो बि रखियो आहे सिंधू ऐं सिंध बचायूं। अचो त सिंधू ऐं सिंध बचायूं एतिजाजी लांग मार्च। उन खां अलावा खंबे जबरी खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि खे आज़ादु कयो, सिंध उहा बि असांखे मंज़ूर न आहे। ऐं सिंध में वधंदड़ मज़हबी इंताफ़ाज़ली कंहिं सूरत में असांखे मंज़ूर न आहे। ऐं सिंध जे तइलीमी इदारनि में फ़ौजी छावनियुनि में तब्दील करे उते फ़ौज ऐं रेंजर्स खे हाणे शागिर्दनि जी तब्दील कई वञे, उहा बि असांखे क़बूल न आहे। ॾाढो पाणी जो बहानो कराए सिंध यूनिवर्सिटी ॿिया इदारा ऑनलाइन करे उन्हनि खे बंदि कयो आहे। इहा सिंधी तइलीम दुश्मनी आहे। इन्हनि सभिनी मसइलनि खे साम्हूं रखंदे GSN क़ौमी महाज़ जो तय कयो आहे त असां सखर जी पुल ते गुल निछावर करे असां पंहिंजो लांग मार्च शुरू कंदासीं, जो 23 फेबरवरी ते कराची पहुची इहो पैगाम ॾींदासीं त सिंधी तव्हांजी कंहिं साज़िश खे पंजाब जी कंहिं साज़िश कामयाबु थियण न ॾींदी। सभ खां पहिरियां त सिंधु दरिया मां जेके गैर क़ानूनी कैनाल कढी सिंधु दरिया खे मुकमल रुकाइण जी साज़िश कई पई वञे। सिंधी क़ौम जीअं कालाबाग डैम खे पंहिंजी जदोजहद ऐं हिमत जे ज़रिए रद्द करायो, असांखे पंहिंजी क़ौम ते एतमाद आहे त उहा ज़रूरु सुजाॻ थींदी ऐं उहा हिन जदोजहद में असांजो साथ ॾींदी। हिकु त असां उहे 6 कैनाल बि रद्द कराईंदासीं। ॿियो कारपोरेट फार्मिंग ऐं मुख़्तलिफ़ ग्रीन पाकिस्तान जे नाले सां जेको पंजाबी फ़ौजनि खे लखें एकड़ सिंध जी ज़मीन ॾिनी पई वञे, हे असांजो मार्च उनजे बि ख़िलाफ़ु आहे। ॿियो इहो आहे त जेको सिंध मां जबरी तौरु खंबे गुम कयल क़ौमी कारकुन आहिनि, साईं अयूब कांदड़ो, इंसाफ़ दायो ऐं ॿिया मुख़्तलिफ़ दोस्त, उन्हनि जी आज़ादी जे लाइ बि असांजो हे लांग मार्च आहे। उन खां पोइ सिंध में जेका धारी आबादकारी आहे लखनि जी तादाद में अफ़गानी पंजाबी सिंध में आबाद करे असांखे अक़लियत में तब्दील कयो पियो वञे, उनजे लाइ बि असांजो हे लांग मार्च आहे। उन खां पोइ सिंध में जेका मज़हबी इंतिहा पसंदी आहे, जेको कॾहिं कलंदर जी दरगाह ते धमाको था कनि त कॾहिं खैरपुर में धमाका था कनि, ऐं मज़हबी इंतिहा पसंदी जे ख़िलाफ़ बि असांजो हे लांग मार्च आहे। उन खां अलावा सिंध जी तालीमी इदारनि में जेको रेंजर ऐं मुख़्तलिफ़ फोर्सिस बीहारे असांजे नौजवाननि खे हिरासा कयो थो वञे, उनजे ख़िलाफ़ बि असांजो हे लांग मार्च आहे। असां पंहिंजी क़ौम खे इहो सॾु ॾींदासीं त अॼु असां सखर खां हे लांग मार्च शुरू कयो आहे, जेको सखर, खैरपुर, नवशहरो, नवाबशाह, हैदराबाद, टंडो मोहम्मद खान, सजावल, ठटो खां पोइ कराची पहुचंदो। असां जिथां जिथां लंघूं असांजो इस्तक़बाल कयो, असांजो साथ ॾियो त जीअं असां पंहिंजी जदोजहद में कामयाबु थी सघूं। असांजो मार्च आहे तव्हां समेत
सिंध खे ख़बर आहे त पंजाब साम्राज पंहिंजे मक़ामी दलालनि जे कर यानी पीपल पार्टी जो सहारो वठी सिंधु दरिया ते पंहिंजो चोरिस्तान जूं ज़मीनूं आबाद करण लाइ 6 केनाल ठाहे ऐं सिंध सुकाइण जी जेका साज़िश कई आहे उन खे नागा बनाइण लाइ ऐं सिंध खे बचाइण लाइ इहे साईं जेम्स जा फिक्री पोइ लॻे मैदान ते आहिनि ऐं अमल में आहिनि ऐं ॿिए दफ़ा असांजा लखे हारी बेज़मीन हारी वेठा आहिनि पर पंजाब साम्राज ऐं पंहिंजे मक़ामी दलालनि जे मरफ़त ऐं उन्हनि खे बेरोज़गार करण लाइ अॻे जेके बेरोज़गार आहिनि ऐं उहे ॿियूं जेके मक़ामी हारी खे जंहिंजे बिहारी ज़मीन हारी जे बजाए पंजाबी फौज खे या ॿियनि इदारनि खे जेका ज़मीन अनाज करे ऐं इहो पैगाम बि असांखे मोकिलियो वञे पंजाब सरकार असांखे सिंध खपे ऐं सिंधी माण्हू न खपनि सिंधी क़ौम न खपे पर असां इहो चिता ॾियूं था पंजाब साम्राज उन दलालनि खे त सिंध हिकु आहे ऐं हिकु रहंदी ऐं तव्हांजी जेका इहा मामूली लालच जे करे जेका सोच आहे जेका साम्राज दलाल पाई आहे उनखे सिंधी क़ौम नाकाम आहे ठेकेदार थियनि था उनजे ख़िलाफ़ पर मुंहिंजे तजज़िये मुताबिक़ पाकिस्तान 1947 तक़रीबन 47 खां वठी अॼु ॾींहं ताईं सिंध जे माण्हूअ सां बलोचनि सां बंगालियुनि सां सभिनी ते जबरन कब्ज़ो कयो इन कब्ज़े जे ख़िलाफ़ बंगाली जदोजहद करे पंहिंजी जान छॾाई बलोचिस्तानी जदोजहद हले पई जेका चौथी जंग लड़नि पिया ऐं सिंध जी जंग बि जेका साईं जीएम चए पाकिस्तान ठहण खां अॻु में अनाउंस कई त जेको सुभाणे पाकिस्तान ठहे थो मज़लूम क़ौमुनि लाइ हाञा कान जंहिंजे करे जेको आहे सो साईं जीएम से त पाकिस्तानी मुखालफ़त कई ऐं असां जेके साईं जीएम जा पोइ लॻा आहियूं उहे अॼु ॾींहं ताईं उन जे ख़िलाफ़ जदोजहद था कनि छो त मसइला तमामु घणा आहिनि ऐं हिननि मसइलनि मसइला जस्ट लाइक बीमारी न सां ऐं उन बीमारीअ जो हल आहे ऑपरेशन उहो ऑपरेशन आहे पाकिस्तान खे ठाहे सिंधु देश ठाहे सिंधु देश ठहंदो आउं सम्झां थो मसइला सभु हल थींदा न त हिकिड़े मसइले जदोजहद कंदासीं उहो मसइलो हल थींदो त वरी ॿियो मसइलो कर खणंदो उनखे हल कंदासीं त टियों मसइलो खणंदो कर खणंदो उनजे करे ही असां जेके बि इशूज़ थियनि था उन्हनि खे चैलेंज ज़रूरु कंदासीं उन मुखातिब ज़रूरु कंदासीं असली मसइले जो जड़ सिंध जी आज़ादी ऐं सिंध मां 6 केनालनि कढण ख़िलाफ़ लॉन्ग मार्च आहे ऐं उन में मज़हबी इंतिहा पसंदी ऐं खंभे घुमकियल कारकुननि जा नुक़्तो उन में शामिलु आहे ऐं हीअ मार्च सिंध में 56,000 एकड़ फौजियुनि खे कारपोरेट फार्मिंग या ग्रीन इनिशिएटिव पाकिस्तान का ॾियण लाइ जेको सदर पाकिस्तान जेको ज़रदारी आहे उन जेको फ़ैसिलो कयो आहे त गैर आबाद 56,000 एकड़ ज़मीनुनि खे आबाद करण लाइ 6 केनाल कढिया वेंदा इन मां साबित थियो त 56,000 एकड़ आबाद ज़मीनुनि खे गैराबाद कयो वेंदो माना सिंध खे सुकाइण जो मनसूबो आहे ताज़ो तव्हां ॾींहं में ॾिठो दादू छटो ऐं हाणे कारूंदर जी बि 16,000 एकड़ ज़मीन जेका फौजियुनि खे ॾिनी वई आहे माण्हुनि जेका जदोजहद हलाई उनखे वरी सीनवाल कयो थो वञे त असां उनजे ख़िलाफ़ सिंध खे तबाह थियण खां बचाइण लाइ पंहिंजे वजूद खे बचाइण लाइ छो त सिंधु दरिया असांजी ज़िंदगी आहे उनखे बचाइणो आहे सिंध मां मज़हबी इंतिहा पसंदीअ जो थधो कढणो आहे जेको साईं जीअम जो पैगाम आहे ऐं सिंध मां खंभे घुमकियल जेके क़ौमी कारकुन उन्हनि खे आज़ादु कराइणो आहे ऐं धारी आबादीअ खे सिंध में जेको आहे आबाद करण जे ख़िलाफ़ हीअ तहरीक हलाइणी आहे अॼु ही मार्च जंहिंमें सिंधु दरिया मां गैर क़ानूनी 6 केनाल कढणु सिंध जे पाणी ते कब्ज़ो करणु ऐं कारपोरेट फार्मिंग ग्रीन पाकिस्तान नाले में सिंध जी 1000 एकड़ ज़मीन फ़ौज खे ॾेई सिंध ते कब्ज़ो कयो पियो वञे जंहिंखे रोकियो वञे सिंध में वधंदड़ धारी आबादी रोकियो वञे हुननि चयो त सॼी सिंध मां खंभे घुमकियल क़ौमी कारकुन खे आज़ादु कयो वञे सिंध जे अंदरि वधंदड़ मज़हबी इंतिहा पसंदी रोकियो वञे सिंध जे तालीमी इदारनि खे मुख़्तलिफ़ जवाज़ ॼाणाए बंदि कयो वियो आहे उन्हनि खे फौरी तौरु खोले फिज़िकल तदरीसी अमल खे बहाल कयो वञे सिंध जे तालीमी इदारनि मां पुलिस ऐं रेंजर्स समेत फ़ौज खे निकाली ॾिनी वञे जस्कम अॻवान पारां हारियुनि नारियुनि वकीलनि ऐं शागिर्दनि क़ौमी कारकुन समेत समूरी सिंधी क़ौम खे मार्च में शरीक थियण जी अपील कई वई।